बिन कासिम में स्टील मिल जे बरतर पौरतन मिल जी बहाली ऐं बिन मुतालबन जी मनता लाइ एहतजाज कंदे रेलवे ट्रैक बंद करे छॾियो। एहतजाज दौरान दिल जो दौरो पवण सबबि हिकु मुलाज़िम फौत थी वियो। स्टील मिल जे बरतरफ़ थियल सभी मुलाज़िमन ग्रैंड अलायंस जे सॾ ते शमशाद कुरैशी धनी बख्श साम्हूं अमजद ज़रदारी ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कंदे बिन कासिम वटि रेलवे ट्रैक बंद करे छॾियो। धरणे दौरान दिल जो दौरो पवण सबबि हिकु औरत सलीम खुश्क फौत थी वियो, जंहिं जो लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो। उन मौके ते उन्हनि चयो त वफ़ाक़ी हुकूमत ऐं स्टील मिल इंतज़ामिया 2015 खां इन वक़्त ताईं स्टील मिल खे मुकमल तौर ते गैस बंदि करे तालो हणी हज़ारे पौरतनि खे जबरी बरतरफ़ कयो वियो आहे। अॻवाननि चयो त ताज़ो 1350 पौरतनि खे नेकाली ॾिनी वई आहे, जंहिं करे पौरत ख़ुदकुशियूं करण ते मजबूर थी विया आहिनि। नौकरनि जी बहाली लाइ एहतजाज दौरान केतिरा ई मुलाज़िम फौत थी विया आहिनि। हिननि जो त स्टील मिल इंतज़ामिया ऐं वफ़ाक़ी सरकार स्टील मिल खे तबाह करण जो मंसूबो जोड़ियो आहे। स्टील मिल जे आसासन ऐं ज़मीन खे नीलाम करण जी कोशिश कई पई वञे। हिननि जो त स्टील मिल जो क़ौमी असासो आहे। स्टील मिल जा समूरा डिपार्टमेंट बंदि करे स्टील मिल जी लोह जी चोरी कराई पई वञे।